नाज़िन मलीह भरिसां नारी जे मुबैना ख़ुदकुशी जो वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस नारी जे पीउ ऐं मामे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील रहियो आहे रबनवाज़ मसोई। जी रबनवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरियल ॾींहुं क़ायदाबाद थाणे जी हद शेरपाव कॉलोनी में 24 वरनि जी नीगरी जे मुबैना ख़ुदकशी वारो वाक़ियो जेको नओं रुख इख्तियार करे रहियो आहे। जॾहिं त ख़ुदकशी पुलिस जो इहो वधीक चवणु आहे त क़त्ल खे ख़ुदकशी जो रंग ॾियण जे कोशिश में जेको आहे छोकिरी जो पीउ ऐं मामो गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त क़ायदाबाद पुलिस खे इतला मिली त हिकु औरत पंहिंजे घर में ख़ुदकशी करे छॾी आहे, जंहिं पुलिस फौरी तौर ते वाक़िए हंधि पहुची शाहिदियूं कठे कयूं, जिन जे जांच मुताबिक़ दौरान जेको आहे पुलिस ॿिनि ॼणनि मक़तूला जे पीउ ऐं दिलबर ख़ान ऐं मामे नूर समद खे हिरासत में वठी जांच शुरू करे छॾी आहे। जॾहिं त जांच दौरान ॿिन्ही जवाबदार एतिराफ़ कयो आहे त उन्हनि जी ज़ाती तकरार सबबि न्याणी जो गलो दॿाए क़त्ल कयो ऐं जवाबदार वाक़िए खे ख़ुदकशी जो रंग ॾियण लाइ पुलिस खे गुमराह करण जी कोशिश कई। जॾहिं त वधीक पुलिस चयो त ॿिन्हिनि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वधीक जांच करे छॾी आहे। रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।